उन सिलसिले में मूं हिकु ख़त 6 सेप्टेंबर 2018 ते 16 ते क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ खे पहुचाए खे सम्झाइण ऐं दुरुस्त करण जी कोशिशि कई, पर बदकिस्मती सां उन मां को दुरुस्ती वारो रवैयो मिलण बदिरां न रुॻो सोशल मीडिया प्रिंट मीडिया ते ज़ोरदार पवड़ा जो तूफ़ान खड़ो करे ख़त जी अहमियत घटाइण जी भरपूर कोशिश कई वई त इहो ख़त मुंहिंजो लिखियलु ई न आहे। बहरहाल अयाज़ लतीफ़ खे लिखियलु इहो ख़त सियासी दिलचस्पी रखंदड़ समूरनि माण्हुनि खे पढ़णु घुरिजे, पर अञा बि सिंध जे अवाम खे उन ख़त खे पढ़ी ऐं सम्झण जो पूरो मौक़ो न मिलियो आहे जेको ज़रूरु मिलणु घुरिजे, छाकाणि त अहिड़ा ख़त क़ौम जी अमानत हूंदा आहिनि। अदा पाणीअ थो ऐं तारीख़ जो हिसो रहंदा आहिनि। आऊं ऐं मुंहिंजा हज़ारे रफ़ीक जिन मां कुझु अॼोकी हिन तारीख़ी इजलास में मौजूदु आहिनि, असां सम्झो त क़ौमी अवामी तहरीक ते सिधी या अणसिधी तरह अवाम दुश्मन क़ुवतुनि जो कब्ज़ो थी चुको आहे। तंहिं करे हिन सूरत हाल खे साम्हूं रखंदे हेठि अॼु उहो तारीख़ी ॾींहुं बि आयो आहे जॾहिं अॼु सॼे सिंध मां गॾु थियल अवामी तहरीक जी अहम अॻवाननि ऐं कारकुननि गॾियल तरह इजलास करे तय कयो आहे त अवामी तहरीक ई हुई जंहिं मज़ा क़ौमी अवामी तहरीक जोड़ी वई हुई। तंहिं करे मथीं सूरत हाल खे साम्हूं रखंदे असां क़ौमी अवामी तहरीक खे रद्द कंदे ऐं असरोकी अवामी तहरीक जी बहालीअ जो ऐलान करियूं था। हाणे असांजा रस्ता अलॻि आहिनि। अॼु खां पोइ अयादती पलीअ ऐं साथियुनि सां असांजो को बि तंज़ीमी हिकमत अमलियनि ऐं पॉलिसियुनि बाबति वास्तो न हूंदो। हू पंहिंजी सियासत हिकमत अमलियनि सरगर्मियुनि पॉलिसियुनि ऐं फ़ैसिलनि बाबति जेकी बणियूं कनि, असां पंहिंजी असली पार्टी अवामी तहरीक खे पंहिंजी सरबराही मुंहिंजे सरबराही में नए से बहाल करियूं था। असां अवामी तहरीक जी तंज़ीम साज़ी ऐं सियासी सरगर्मियुनि खे जारी रखण लाइ